दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। अचण वारी एपिसोड में हाणे मंसूर खान वेंदो जंहिं टाइम राज़न सां मिलंदो ऐं राज़न ऐं ककर सभु बीठा हूंदा आहिनि। उन्हनि खे ॻाल्हि कंदो त जेको आहे छोकिरी बीमार थी पई आहे, छोकिरी ज़हर खाधो आहे, उनजी तबियत सही न आहे, तॾहिं मुराद तव्हांखे नथो ॾियणु चाहे। शाहनवाज़ खान जी बोलती बि हिते बंदि थी वेंदी। राज़न परेशान थी वेंदो, ककर चवंदो न ईअं नथो थी सघे, असांखे छोकिरी खपे। मंसूर खान चवंदो छोकिरी अॻे ज़हर खाधो आहे, वरी असांखे इहो भउ आहे, तव्हां उते वठी वञो, वरी छोकिरी उते ज़हर खाए मरी वञे, तव्हांजी ॻिची में पवंदी। उन खां बहितर आहे कुझु वक़्तु ॾियो मुराद खे, जीअं तबियत हुनजी सही थिए, इहा छोकिरी मां तव्हांखे वठाए ॾींदुसि। ऐं हितां तव्हां फ़िलहालु वञी सघो था, जहिड़ो बि न कयो ऐं तव्हां माण्हू बि पंहिंजा हटायो। ऐं राज़न राज़ी थी वेंदो आहे, चवंदो आहे ठीकु आहे। राज़न सम्झी वियो आहे त शाहनवाज़ खान पंहिंजो फ़ाइदो हासिलु करण जे लाइ असांखे विहारणु चाहे थो मंसूर खान मुराद सां, ऐं असां ईअं न कंदासीं। हू चवंदो आहे ठीकु आहे। ऐं शाहनवाज़ खान जो दून किनो थी वेंदो आहे त राज़न छो ईअं चयो। ऐं ककर चवंदो ठीकु आहे, अगरि इहा ॻाल्हि आहे त पोइ मुंहिंजी भेण मूंसां गॾाए ॾियनि, मां पंहिंजी भेण वठी वेंदुसि। जेसीं ताईं छोकिरी ठीकु थिए, मूंखे जॾहिं छोकिरी ॾींदा तव्हां विच में अचिजो, ऐं पोइ हीअ असांखां वठी वेंदा पंहिंजी भेण जेको आहे कुंज खे वठी वेंदा, ऐं असां वरी जेको आहे वठी ईंदासीं गुलपरी खे। ॻाल्हि ख़तमु। ऐं मंसूर खान चवंदो आहे ठीकु आहे, इहा शइ मां तव्हांखे कराए ॾियां थो। मुराद खे चवंदो बाबा इन्हनि जी भेण इन्हनि खे ॾे, ऐं मुराद चवंदो मतां हू हुते कचाई वञी करे। मंसूर खान चवंदो हू न कंदी, उन खे मां सम्झायां थो। अहिड़े हिसाब सां हू वठी वेंदा कुंज खे, ऐं कुंज खे चवंदा तूं कॾहिं बि न ॿुधाइजांइ सचाई। लेकिन अॻिते वञी करे थी सघे थो कुंज ककर वारनि जो अॻियां जे पंहिंजे माउ जे अॻियां सचाई खोले वेहे त सोडल सां गुलपरी भॼी वई आहे। बाद में इहो मसइलो वधी बि सघे थो।